ॿ अॻ में तूफ़ानी बरसात खां पोइ जेकी बिजली आहे उहा शदाद कोट जी बहाल न थी सघी आहे, जंहिं करे जेके रहवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। माण्हू गर्मी में जेको आहे ॾींहं काटण तोड़े जेको आहे रातूं कटण ते मजबूर थी विया आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां त जेकी आरजी बिजली बहाल थियणी हुई उहा पिणु जेको आहे शदाद कोट में बहाल न थी सघी आहे। बिजली न हुजण करे जेको आहे पीअण जे पाणी ऐं जेको आहे वाटर सप्लाई जे पाणी जी खोट पिणु पैदा थी वई आहे, जॾहिं त बर्फ़ जी खोट पिणु जेको आहे थी वई आहे। जॾहिं त जेके बर्फ़ जा जेके वापारी आहिनि उहे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि मां जेको आहे बर्फ़ महांगी वठी अचनि था ऐं शहर में जेकी बर्फ़ आहे उहा महांगी विकिरो थिए पई। बिजली के हवाले से बिजली की बहाली के हवाले से सेप्को इंतजामिया से राब्तो कयो वियो त उन्हनि ॿुधायो जेके 1,32,000 जा जेके टावर किरियल आहिनि उन्हनि जी बहालीअ में टाइम लगी सके तो, जंहिं करे शदाद कोट जी बिजली पिणु बहाल करण में काफ़ी दुश्वारियूं आहिनि। जॾहिं त जेकी इन्हनि खे आरजी तौर बिजली बहाल करनी हुई उहे पिणु जेको आहे बहाल न थी सघी आहे। उन में पिणु ॿुधायो थो वञे त केतिरा ई पोल किरियल आहिनि, जंहिंजे करे पिणु जेको आहे शदाद कोट खे आरजी बिजली ॾियण बि मुमकिन न पियो लॻे। अहिड़ो जेको आहे सेप्को इंतजामिया जो चवणु आहे। जॾहिं त मां खे ॿुधाईंदो हलां त बिजलीअ जे बंदि हुजण करे बीमारियुनि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं जेकी बिजली ते हलंदड़ कारोबार आहिनि उहे पिणु ठप थी विया आहिनि। जेके डेली वेजिस ते हुते कम कंदड़ जेके मजदूर आहिनि उहे पिणु बेरोज़गार थी विया आहिनि। शदाद कोट जे शहरनि मुतालबो कयो आहे त शदाद कोट ऐं आस पास जी बिजली बहाल करे शहरनि में जेकी पखड़ियल बेचैनी आहे उहा ख़त्म कई वञे। कैमरामैन हसन मुश्तबा खरल ऐं फिदा हुसैन जाफ़री सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़ शदाद कोट।